झेड़ो झटो सबके में हलंदा, हर घर में 4 बासणन पे खुड़कन हींअर अब छॾे वई आहे त छा मां को प्रोग्राम कयां था। 8 ॾींहं थिया आहिनि, 5 ॾींहं परवाह न, तूं पंहिंजे मुआर मां पंहिंजे मुआर वरी धूड़ पाए अचिणो त उन चौराहे ते आहे न, वेंदी केॾां न। विच में थोरो थोरो झगड़ो थियो आहे, झगड़े में वरी पोइ ईअं सेटिंग थियो, चई त चई बसि तव्हां मूंसां न ॻाल्हायो। मुंहिंजो सच ॿुधाए, सच पई थिए, चई हा बसि मूंसां न ॻाल्हायो, मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो ई कोन्हे। मूं चयो मुंहिंजी त भॻवान ॿुधी मन में कुझु थियुसि। मूं चयो इहो जेके 25 ॾींहं महीनो 1.5 महीनो निकितो शांती सां त निकिरंदो न। हाणे ॻाल्हाइणो त न, ॻाल्हाइणो त पवंदो। तंहिंखां पोइ हाणे ज़ाइफ़ आहे न, ऐं मुंहिंजी वरी सरंदी कोन्हे चङी खां सवाइ, सची ॻाल्हि आहे। भॻवान गुरू छॾे जॾहिं पेस्ट उहा रखी ॾे तॾहिं मुंहिंजा ॾंद साफ़ थींदा। 2 ॾींहं त जीअं तीअं करे निकिता, पर पोइ हाणे उहो रोटी जीअं ठाहे, हाणे ॻाल्हाइणो कोन्हे। हाणे मूंखे कीअं थिए भई रोटी खाईंदे जा थाली खणी निकिरे, ईअं थूनो हणे ढॻियुनि वांगुरु ढड़ी ॾिसो जॾा थाली पई अथई, बुख हुजे मुंहिंजो खा। ऐं भॻवान कसम भले ओॾी महिल मुंहिंजा आंटा वटजंदा हुजनि, आराम जो हथ निहारिया। हा उहो थूनो हणी वञे, मां ईअं ॾिची थो ॾियांसि, चए खे कोसो फुल्को कढी ॾियो अथमि। पोइ हफ़्तो खनि ईअं गुज़रियो थूननि में। हफ़्ते खां पोइ चई त मुड़े ई कोन थो, मां 10 बजे रोटी ठाहियां त चलो 3 बजे थो खां, वरी 3 बजे ॿिए ॾींहुं ठाहियां त चलो अॼु मूंखे बुख ई कोन्हे, वरी 3 ॾींहुं 6 बजे ठाहियां त चलो मुंहिंजो अॼु विर्त आहे, हिन खां पुॼां कीअं। पोइ हिकिड़ो आइडिया कढी ईंजे, छोकिरो मुंहिंजो नंढड़ो 7-8 साल जो बिट्टू, पोइ सम्झो ख़बर अथसि मुंहिंजी सॼी आदत हूंदी भई हाणे बाथरूम में वेंदो त गंजी कछो हुते पियो हुजेसि, टुवाल बि हुते पियो हुजेसि। ऐं ख़बर अथसि भई निंड मां उथियो माना ब्रश कंदो त ब्रश ते बि पेस्ट पाण रखी ॾे, टुवाल अॻियां टुंपे वञे। ऐं वरी हाणे आइडिया कीअं कढी पुटस खे चवंदी, भले पुट सुम्हियो पियो हुजे, चवंदी बिट्टू पप्पा खे चईसि चांहि रखी त मां मथां नई सही सुम्ही पए। मां बिट्टू आहे किथे, मां चरियल वांगुरु पीनाईंदुसि। ठीकु आहे भले पई चए न, मूंखे कोन्हे पीअणी, बाज़ार में 3 रुपया ख़र्ची ॾुसि, हिन चंदी आहे त कोन पीअंदुसि, मां बि चिबड़ा ॾींदोसांसि। पोइ हफ़्तो 10 ॾींहं खनि इहे चिबड़नि में विया। हिकिड़े ॾींहुं छोकिरो हो ई कोन, ॾिठी हाणे 15 ॾींहं थिया आहिनि, रन पुटु राज़ी कोन थो थिए। राज़ी राणी खे कयां त कीअं कयां, सो मूंखे सेयल फुल्का ॾाढा वणंदा आहिनि। अॻी राति 5 फुल्का एक्स्ट्रा पचाई, हा सेम पारूथनि फुल्कनि जा ई वणंदा आहिनि। उन में सच में टेस्ट हूंदो आहे, इहे सिंधी चरिया कोन, चरिया ॿार कोन्हनि। पोइ उन मां सेयल फुल्का ठाही सुबुह जो नाश्ते ते ई, नाश्तो तयारु कई, सेयल फुल्का थूम में, ख़बर अथसि जॾहिं वणंदा आहिनि। बिट्टू हो कोन तॾहिं वरण करजी थी, बिट्टू पप्पा खे चईसि जेके तोखे सेयल फुल्का वणंदा आहिनि मम्मीअ उहे ठाहिया आहिनि, ऐं बिल्कुलु टेबल ते रखिया अथई, जी ॿरो ॾे। मूं निहारियो, मुंहिंजो बिट्टू त ट्यूशन ते वियो आहे। मुंहिंजो बिट्टू आहे किथे, कंहिंखे ॾिजे आहे किथे बिट्टू, जॾहिं चई कंहिंखे हुजे, चई बिट्टू खे मुंहिंजो आहे किथे। ऐं हर वक़्तु तोखे इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधाइणी आहे न भई नाश्तो तुंहिंजो तयारु आहे का, तोखे मूंखे ॿुधाइणी आहे त बिट्टू आहे कोन, को बिट्टू जो नालो छो अची चओ न, मूंखे ई सिधो चओ न, हेॾा नाश्तो पाए त मां ॿियो ॿरो। जे बिट्टू कोन्हे त तो त ॿुधो न, अरे जॾहिं मूं त ॿुधो पर बिट्टू जे नाले सां ॿुधो न, डायरेक्ट ॻाल्हाए। ऐं हर गुरू तोखे ॻाल्हाइणो कोन्हे त कैंसिल, मूंखे कहिड़ो शौक़ु आहे, मुझे लाइ त तू नहीं और सही, और नहीं और सही। बिट्टू कोने त तू मूंखे डायरेक्ट चओ, डायरेक्ट नथी चई सघी त परवाह न आहे, चिठी लिखी ॾे, हुन में ॻाल्हाइण त थींदो ई कोन। सेयल फुल्का ठाहे त
ठीक है वो हफ्तो खन चिट्ठियुनि ते हलियासीं भगवान जो कसम हाँ हफ्तो खन चिट्ठियुनि ते हलियासीं हिकिड़े ॾींहुं मूंखे हाणे मां त कलाकार मूंखे प्रोग्राम ते वञिणो कलकत्ते सुबुह जो 9:20 ते ताईं अहमदाबाद मां ट्रेन हुई ट्रेन में वञिणो तो 5 बजे उठणो 4 बजे उठणो जीअं 5 बजे वारी गाॾी पकड़ियां तो चिट्ठी लिखी ॾींमांसि लिखियो मुझे दया मुझे सुबह 4 बजे उठारजा चलो मुझे 5 बजे की गाड़ी है आश्रम एक्सप्रेस चिट्ठी पढ़े रखी वही रही मां बेचिंतो थी पेती पेती ठाए टंग डिगी करे विछाए जी फरास वांगे सुम्ही तो फिर सुबह जो उठा तो 8:30 मुझा 2 बजा 6 बजा अखि जा तोड़ा ये लड़की आया बाहर वाच दे न्यारे वरी अखियूं खणी वापस अंदर फिट कई सदका में निभागी चंदी जरे मुराद तो के चिट्ठी दी मुके सुबह 4 बजे उठारजा उठारे को चली 8:30 में मां पाणे उठो बेशर्मी तो खबर अज तो मुझी गाड़ी वजे सुबह तो मुझी जिंदगी वजा छड़ी जदे मु तो के चयो मुके 4 बजे उठारजा तो उठारजा ना उठारी छोको ना हे तेरा है जा हे रड़ी उछा जो क्यों करे बाना गीले वठी मुझे हंदा पास में व्याणो खई हे जेकड़ी चिट्ठी पई थी पढ़ा तो लिखियो 4 वजी गया तो उथणो जे तो उथो केर पुजे जीरे जिन सामान तो मुझे हयाती छुटी वई हाँ तो सेवन सजन वाला कदम को था ठो पाण